अस्सलाम वालेकुम किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इहा अवां जी मोहब्बत है जो तव्हां मूंखे एतिरे तादाद में यादि कयो था ऐं एॾो वॾो अंग आहे ईमेल्स जो ऐं टेलीफोन्स जो ऐं तंहिंखां सवाइ तव्हांजे जेके टेक्स्ट ते अचनि था, जेके तव्हांजे कमेंट्स अचनि था, मूंखे हिकिड़ो अर्ज़ु करिणो हुयो त कमेंट्स कुझु घणा अचनि था त पोइ उन्हनि खे जवाबु ॾियण में ॾुखियाई थिए थी। ॾुखियाई मुंहिंजे पार्ट ते आहे, छाकाणि त फेसबुक में शायदि ईअं आहे त जेकॾहिं तव्हां जवाबु रिपीट कयो था त पोइ रेड कलर जो स्पैम अची थो वञे, त हाणे तव्हांजो जवाबु हिन वक़्तु कोन बीठो। त पोइ जॾहिं उहो कोन थो वञे त दोस्तनि खे ॾुखियाई बि थिए थी, शायदि नाराज़गी बि थिए थी त ॿियनि खे जवाबु मिले थो, असांखे जवाबु नथो मिले। त कोशिशि बहरहाल मुंहिंजी इहा ई हूंदी त तव्हां सभिनी खे बर वक़्तु जवाबु ॾिनो वञे, ऐं जेकॾहिं का ताख़ीर थिए थी त उनजे लाइ मां तव्हांखां माज़रत ख़्वाह आहियां, पर मुंहिंजे पारां उहा ताख़ीर कोन हूंदी। इन शइ खे पक ॼाणिजो। ऐं हिकिड़ो हिकिड़ो कमेंट मूं ताईं पहुचंदो आहे, ऐं हिकिड़ी हिकिड़ी ईमेल जो मां जवाबु ॾींदो आहियां। जेकॾहिं टेलीफोन कॉल कंदा आहियो त तव्हांजो आवाज़ बि मुंहिंजे लाइ कंहिं तोहफ़े खां घटि न हूंदो आहे। ज़िंदगी जे हिकिड़े ॿिए किसे बाबति तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थो, छाकाणि त चयो वेंदो आहे त हयाती में वफ़ा छा आहे ऐं बेवफ़ाई छा थिए थी। असीं सोचींदा आहियूं त असीं ॾाढा वफ़ादार आहियूं, वफ़ा करण में असांजो को सानी कोन्हे, कोई जेको साम्हूं वारो आहे उहो बेवफ़ा आहे, उनखे शायदि वफ़ाऊं करणु कोन थियूं अचनि, गर्मी आहे शायदि। सो जेकॾहिं इनखे गौर कयूं त वफ़ा करणु अचे थी, पर उहा फीलिंग जेका आहे उहा अंदरि में जनम कीअं वठे थी। जेकॾहिं जनम वठे थी त छा उहा मुस्तक़िल रहे थी? छा असां कंहिं बि हिकु वजूद सां निभाइण में पंहिंजो पाण खे, पंहिंजे किरदार खे सालिम रखी सघूं था? जेकॾहिं रखी सघूं था त उनखे वफ़ा चइबो आहे। जेकॾहिं नथा रखी सघूं त पोइ शायदि उहो सभु बेवफ़ाई जे ज़ुमरे में अचे थो। हिकिड़ो किसो, उहो ई परदेही किसो जेके तव्हां सां शेयर करणु चाहींदुसि मां। उन में आहे त हिकु छोकिरी का बेहद हसीन हुई, के पार्टी वार्टी में किथे हुई ऐं सभई जेके मौजूदु हुआ उन में उनजो हुस्न बेइंतिहा बेमिसल बेनज़ीर हुयो। त हुते हिकिड़ो छोकिरो हुयो जंहिं चाहियो पियो त मां इन छोकिरी सां कुझु पल गुज़ारिया, के ॻाल्हियूं कयां। त हुनखे चयो त पाण गॾिजी कॉफ़ी पी सघूं था। त हुन छोकिरी चयो त वाई नॉट, जेसिताईं मुंहिंजी गाॾी अचे त पाण कॉफ़ी पी सघूं था। त हुन वेटर खे इशारो कयो त कॉफ़ी। त जीअं ई वेझो आयो न त वेटर हुन खां पुछियो त मतिलबु कहिड़े क़िस्म जी कॉफ़ी कीअं हूंदी? त हिकदमि छोकिरे जी वात मां निकिरी वियो त आई नीड सॉल्ट। हाणे छोकिरीअ हुनखे ॾिठो त ही मतिलबु शुगर चवणु चाहे थो या सॉल्ट? त छोकिरी कंफर्म कयो सॉल्ट, लूणु? हुन चयो हा यस सॉल्ट, मूंखे लूणु ई खपे। ख़ैर ॿाहिरो कॉफ़ी सर्व करे वियो, लूणु बि खणी आयो, खंडु बि खणी आयो। त हैरत थी छोकिरीअ खे त हिन लूणु छो घुरियो? त हुन हिकदमि पुछो हुन खां त तव्हां सॉल्ट घुरायो आहे? चई त मां जंहिं ॻोठ में वॾो थियो आहियां उहो समुंड जे किनारे ते हुयो, ऐं उन किनारे ते छाकाणि त लूणु घणो हूंदो हुयो त असांजी आबहवा में लूणु हूंदो हुयो, असांजे कपिड़नि में लूणु हूंदो हुयो, असांखे लूण जो ज़ाइक़ो वणंदो हुयो। मूंखे बेइंतिहा मोहबत आहे लूण जे ज़ाइक़े सां। छोकिरीअ सोचियो त हीउ केॾो न रूटेड माण्हू आहे, हिनखे मोहबत आहे पंहिंजी जनम भूमीअ सां, पंहिंजे ॻोठ सां, ऐं हीउ केॾो न पंहिंजो केयरिंग आहे। हिकिड़ो हाणे तालुक़ु ठही वियो। वरी कुझु अरसो मिलिया ऐं कुझु अरसो मिलण खां पोइ हुननि शादी कई, ऐं हाणे शादी खां पोइ हिकिड़ो रूटीन ठही वियो त जॾहिं बि कॉफ़ी सर्व थिए न त हुन में लूण जा ॿ चमचा मिलाए ॾींदी, हू मर्जी करे पी वेंदो हुयो। जॾहिं घर में कॉफ़ी अचे, कॉफ़ी पीअनि, का बि तकलीफ़ थिए, सभई खंडु विझनि, शुगर यूज़ कनि, हू सॉल्ट यूज़ करे। 22 साल गुज़री विया। हिकिड़ी ओचितो हुन बुज़ुर्ग जी वफ़ात थी वई, कुराड़े जी। हाणे जॾहिं हू गुज़ारे वियो त हुनजी घरवारीअ खे हिकिड़ी डायरी मिली। उन डायरी में लिखियलु हो त तूं एॾी हसीन आहीं जो मूं तुंहिंजो साथ विञाइण न पियो चाहियो, तुंहिंजो अंदरि बि हसीन आहे, तुंहिंजो वजूद बि बेइंतिहा ख़ूबसूरत आहे। सो पहिरें दफ़े जॾहिं मूं हुनखे शुगर चवणु चाही पई न त शू जी जॻह ते मूंखां सॉल्ट निकिरी वियो हुयो। हाणे तूं जॾहिं हुन ॻाल्हि खे पक ॾेई छॾी न त पोइ मूं सम्झो त ठीकु आहे, मूंखे हिन ॻाल्हि खे गंढी ॾियणी आहे। हाणे मूंखे छॾिणो कोन्हे त तो मूंखां पुछो लूणु, त मूं तोखे ॿुधायो हा लूणु। हालांकि ॻोठु मुंहिंजो समुंड जे किनारे ते ई हुयो, पर मूंखे दरअसल लूण खां शदीद नफ़रत आहे। मूंखे लूणु बिल्कुलु न वणंदो आहे। मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां कॉफ़ी में खंडु पियां, पर तुंहिंजे करे मूंखे लूणु पियणो पियो, छाकाणि त मां पंहिंजी मोहबत खे, पंहिंजे वफ़ा खे कूड़ो साबित करणु नथो चाहियां। उन खां पोइ कंहिं हुन ख़ातून खां पुछियो हुयो त तव्हां कॾहिं लूण वारी कॉफ़ी पीती आहे? त हुन चयो त हा, मूंखे हिन में वफ़ा नज़र ईंदी आहे। त ख़ातिन सां इहो ई अथव ज़िंदगीअ में किसो, जेके निभाइणु चाहींदा आहिनि उहे निभाए वेंदा आहिनि, जेके न निभाइणु चाहिनि, हज़ार मौसम जी ख़राबी आहे, हज़ार उज़ुरनि दलील आहिनि, बहाना आहिनि। सोचूं था, पंहिंजो पाण ते ग़ौर कयूं था त असां कहिड़े पासे हूंदा आहियूं। दुनिया जो वॾे में वॾो दलील पंहिंजे अंदरि में हूंदो आहे। छा उहो दलील असांखे उन पासे वठी वञे थो जेके वफ़ा चइबो आहे, या ख़ुदा न ख़्वास्ता असांजे अंदरि में किथे न किथे का अहिड़ी दरी खुले थी जेके बेवफ़ाई चइबो आहे।
थोरो गौर कजो। इंसान जॾहिं पंहिंजे पाण सां ॻाल्हाए थो तॾहिं ई खेसि जवाबु मिले थो। जिते बि हुजो अलाह जी अमान में हुजो, आबाद सलामत हुजो। वॾी महिरबानी अव्हां जी। थैंक यू।